अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंतहाई ॾुखाईंदड़ ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ॻोठ हुसैन खेरो लग साकरो जो पहिरें जोड़ जो बहितरीन मल पहलवान वाहिद बख्श खीरो कैंसर जहिड़ी बीमारी सां झेड़ींदे नेठि पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। व्यूअर्स, इंतहाई ॾुखाईंदड़ ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। सिंध जो भलोड़ पहिरें जोड़ जो मल पहलवान वाहिद बख्श खीरो कैंसर जहिड़े बीमारी सां झेड़ींदे नेठि ज़िंदगी जी जंग हारे वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ अॼु 12 वॻे मीरपुर साकरो लग ॻोठ हुसैन खेरो में अदा कई वेंदी। यादि रहे त सिंध कल्चरल फोरम जी क़यादत पहलवान वाहिद बख्श खीरो जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण तोड़े ठटे ज़िले जे साहब हैसियत माण्हुनि जो ध्यानु छिकाइण लाइ काफ़ी भेरा एहतजाज कया ऐं अपीलूं बि कयूं, पर कंहिंजी बि कन ते का जूं बि कान चुरी। ऐं सिंध जो ही ख़ूबसूरत ऐं नौजवान मल पहलवान ईअं वक़्त खां अॻु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। दोस्तों, अव्हां खे ॿुधाईंदो हलां त ही वाक़ियो हिकिड़ो न आहे, पर अहिड़ा केतिरा ई वाक़िया सिंध जे पहलवाननि सां थी चुका आहिनि। हिन वक़्तु बि सिंध जा कई पहलवान हिकु बिस्तरे वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। कई पहलवान निधन खां थी ईअं ई मरी विया, पर सिंध हुकूमत जी कन ते जूं बि कान थी चुरी।